ॾे परॾे में मौजूद मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल तरथाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा खीखेर आसूदा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। थरपाकर ज़िले जे तालके छाछरो, नंगर पाकर, चेलार, मिठी, इस्लामकोट, कांटियो, भाड़ा संदा, कागियां खां थींदो डीपले जे पटन ताईं ऐं हितां उमरकोट ज़िले जे खोखरा पार थर बॉर्डर वारे इलाइक़े खां वेंदे अछड़े थर ताईं ऐं खिपरे हथोंगो सांगड़ बदीन लाड़पटी उत्तर तोड़े सॼी सिंध जे कुंड कुर्छ में वसंदड़ मारूड़नि ढाटीड़नि सांगेड़नि तोड़े बॉर्डर जे हुन पार जैसलमेर बीकानेर बाड़मेर ऐं छोटन डूंगर समेत ढाट राजस्थान जे इलाइक़े में वसंदड़ मुंहिंजनि मारूड़नि ढाटीड़नि मुंहिंजी ॿोलीअ सां प्यार कंदड़ ढाटी ढोल माण्हुनि ऐं प्यारनि माण्हुनि खे मारवाड़ जे मुहबती माण्हुनि खे सिक भरियो सलाम ऐं भलीकार। तव्हांजे पंहिंजे यूट्यूब चैनल थरथाक ते कीअं थो लॻे तव्हांखे ही वीडियोज़ जो सिलसिलो ऐं इन में मिलंदड़ जेका हैदर रिंद जे ॻायल गीतनि जी मालूमात तव्हां सां शेयर थिए थी, वंड थिए थी, तव्हां ॾांहुं मोकिलिजे थी मोहबत मां, मिठे प्यार ऐं प्रीत मां कीअं था महसूस करियो। इन समूरी स्क्रिप्ट अंदाज़ ऐं इन्हनि वीडियोज़ जी मालूमात खे पंहिंजी राय ज़रूर ॾियो, चैनल खे शेयर कयो वीडियो ऐं तव्हांखे ख़ासि तौर ते स्पेशली इहा वेनिती आहे त थरथाक खे जेकॾहिं तव्हां सब्सक्राइब कंदो त ढाटी माण्हू वधीक हिक ॿिए सां राब्ते में ईंदा, थरी माण्हू वधीक हिक ॿिए सां राब्ते में ईंदा, मारवाड़ जा माण्हू हिक ॿिए सां वधीक राब्ते में ईंदा ऐं उहे हिक ॿिए ते पंहिंजे लोक गीतनि ते, रीतनि रस्मनि शाइरी ते, मंज़रनि ते, समूरे थर ते, समूरे ढाट ते, राजस्थान ते, हू उनजे कल्चर हिस्ट्री तारीख़ ते ॻाल्हाईंदा ऐं हिक ॿिए सां राब्ते में ईंदा। ऐं असां चाहियूं था त दुनिया जे कुंड कुर्छ में जिते बि ढाटी वसे उहो हिकु हुजे, उनजी पाण में मोहबत मेठ मुलाक़ात हुजे। ही सोशल मीडिया जो दौर आहे ऐं तव्हां थरथाक खे सब्सक्राइब करे इन में पंहिंजे हिसे जो कमु मिलायो। त जी हा दोस्तो, अॼु असां हैदर रिंद जेको तालके छाछरे जे ॻोठ करीमदाद जे तड़ सां तालुक़ु रखंदड़ निज थरियो ढाटी लोक फनकार जंहिं मारवाड़ी ढाटकी थरी गीतनि खे सॼी दुनिया जे कुंड कुर्छ ताईं फैलायो पंहिंजे अंदाज़ ऐं स्टाइल सां, उन हैदर रिंद जे आवाज़ में ॻायल केसट जी दुनिया जे कंहिं दौर जे मशहूर तरीन गीत कहिड़ी रीत तंहिंसी हूं मिलां परदेसीड़ा, इन ते तबसरो कंदासीं। ही गीत जॾहिं हुन रिकॉर्ड कयो तॾहिं हुनजी गायकी जी दुनिया जो जोबन हो। हैदर रिंद जंहिंखे माण्हू मिलण लाइ तरसंदो हो, ॾिसण लाइ तरसंदो हो ऐं उनजो आवाज़ ॿुधण जे लाइ इंतज़ारु कंदो हो। उन हैदर रिंद पंहिंजे उन जोबन वारे दौर में जॾहिं ही गीत कहिड़ी तंहिंसी रीत हूं मिलां ओ परदेसीड़ा ॻायो त हू बॉर्डर जे हुन पार तोड़े लीके जे हिन पार थर जे भिटनि भड़भांग भिटनि में, दड़नि में, पासाड़नि पटनि में, पलर पालोट में, वसकारनि तोड़े ॾोकारनि में, ॾुख तकलीफ़नि में तोड़े ख़ुशी जे मोहबती मेलनि में हिन गीत खे माण्हू ज़रूरु ॿुधी यादि करे पंहिंजे थर खे, पंहिंजे ढाट खे सारींदा हुआ ऐं सारीनि था अॼु ॾींहं ताईं बि। ही गीत ॾे परॾेह में हिकिड़े सुपर हिट लोक गीत तौर ते मशहूरु आहे। तंहिंजे करे ही गीत अॼु बि घरनि में, घर जे अंगण ते ऐं ढाटी माण्हू CD प्लेयर ते, LCD ते ऐं पंहिंजे मोबाइल्स ते तोड़े ही जेको सोशल मीडिया जो दौर आहे, सेल मोबाइल खां वठी मेमोरी कार्ड ताईं ऐं पंहिंजे शहर मां बाज़ार मां मेमोरी कार्ड खे MP3 ते वठी अची हिन गीत खे ज़रूरु ॿुधनि था। कहिड़ी तंहिंसी रीत हूं मिलां ओ परदेसीड़ा लोकगीत ऐं अवाना ए बि सुणाऊं त इहे लोकगीत रे अंदरि परदेस रो ज़िक्र है, ॿाइयां रो ज़िक्र है, सुहागणियां रो ज़िक्र है, कुंवारां रो ज़िक्र है, घोटां रो ज़िक्र है, घोटे तां रो, जानियां रो ऐं अणहारां रो बि ज़िक्र है। इहो समूरो मंज़र आहे
हिन गीत जे अंदरि लाॾा सहरा ऐं उहे समूरा मंज़र जेके थर में तव्हां ॾिठा ॿुधा आहिनि उन समेत परदेस, विछोड़ा, रोलाकियूं, विछोड़े जा वरलाप ऐं इहे समूरा मंज़र हिन गीत में आहिनि। तॾहिं त हिकु मयार वारे अंदाज़ में, हिकु इल्तिजा वारे अंदाज़ में, हिकु नियापे वारे अंदाज़ में हिन गीत जी शाइरी आहे जंहिंमें चयो वियो आहे त कहिड़ी तेसीं रीत हूं मिलां, यानी ॾुखियो आहे मिलणु, तकलीफ़ दह आहे, मंज़रनि जो डिघो सफ़र आहे, रीतनि रस्मनि जा कड़ोला आहिनि, हथ कड़ोला आहिनि, रीतनि रस्मनि जा बंधन आहिनि, रिश्तनि जा बंधन आहिनि, इहे समूरा मंज़र आहिनि, तारीख़ ऐं सकाफ़त आहे। इन समूरे मंज़र में बि महबूब सां मिलणो आहे ऐं चइजे थो इल्तिजा थी कजे त तोसां कहिड़ी रीत हूं मिलां। ऐं इहो गीत थर जे ओटनि ते, कुड़हनि ते, चौरनि ते, थर जे पधरनि ते, थर जे ॻोठनि में, थर जे वलार वसकारे में, थर जे ख़ुशियुनि में, काजनि में जॾहिं ॻायो थो वञे त समूरा उहे माण्हू जिन सां परदेस जो नातो जुड़ियल आहे, जेके कंहिं वणजारे जियां पंहिंजे वतन खां दूर परे वेठल आहिनि, या उहे धियारियूं जेके पंहिंजे वतन खां दूर परणायल आहिनि, उहे सुहागणियूं जेके पंहिंजे धरतीअ खां, पंहिंजे वथाणनि खां, पंहिंजे आसण उमीदनि खां, पंहिंजे दड़नि भिटनि खां परते आहिनि, परदेस में आहिनि, उहे ज़रूरु यादि कनि थियूं पंहिंजे वर खे, पंहिंजे उन वर खे जेको परदेस कमाइण वियल आहे, ऐं उनखे यादि करे उन ॾांहुं नियापो थियूं मुकीन, उन ॾांहुं नियापो थी मोकिलीन ऐं चवनि थियूं त कहिड़ी रीत तोसां हूं मिलां, यानी परदेस जो ज़िक्र आहे। बिल्कुलु अहिड़ी साॻे तरीक़े सां दोस्तो हैदर रिंद पंहिंजी लोक गीतनि में थर खे ॾाढे दिलि सां ॻायो आहे। यकीन मञो इन अंदाज़ सां ॿियो को बि फ़नकार अॼु ॾींहुं तोणी कोन्हे ॻाए सघियो। सो आपा अॼु बातें करें परदेसी केड़ी रीत तेसां हूं मिलां ओ परदेसीड़ा, ये मशहूर लोकगीत अपनी बोली ढाटकी मारवाड़ी थड़ीरो, अपना थड़िया मानू, ढाटी मानू, मारवाड़ा मानू, आपे मारवाड़ी में लोकगीत सुना, ढाटकी में सुना, थड़ी बोली में सुना पिया, ऐं अवां समूरा न वेनती है तो इन गीत ते ये ते बातें सुनो, समझो ऐं उहो ते अमल करो, न रुगो है कि पर अपनी ये सकाफत है, तारीख़ है, ये न अॻिते खणी हलो। तो जी हाँ दोस्तों, अॼु तव्हां हिन वीडियो में पंहिंजे ख़ूबसूरत फ़नकार हैदर रिंद जे ॻायल मशहूर लोकगीत कहिड़ी रीत तेसीं हूं मिलां, कहिड़ी तेसीं रीत हूं मिलां ओ परदेसीड़ा हैदर रिंद छो ॻायो ऐं मशहूर छो थियो, उन समूरा कारण, समूरा रंग ढंग स्टाइल अंदाज़ पाण तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाए चुका आहियूं। इंतहाई मशहूर सुपर हिट लोकगीत ईंदड़ वक़्त में वरी कंहिं ॿिए गीत ते, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।